नाज़िन वाही पांदी वेझो ॻोठ कोठो लुंड जे रहवासियुनि गाज डैम में रोज़गार न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कंदे मुतालबो कयो आहे त इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। इन हवाले सां पेश आहे वाही पांदी मां केटी न्यूज़ जे रिपोर्टर आसिफ जमाली जी रिपोर्ट। नाज़िन काच जे ॻोठ पोठो लुंड जे रहवासियुनि पारां गाज इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक कयो। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। रस्ता बि असांजी ज़मीननि जे विचां पत्थर खणनि, रेती खणनि, वारी खणनि, इहे बि असांजी ज़मीननि जे विचां ऐं धमकियूं बि असांखे ॾियनि। असांखे केरु ॿुधण वारो न आहे या डीसी खे ख़बर न आहे त गाज डैम कहिड़े पासे आहे। 11 साल थिया आहिनि एहतजाज कंदे कंदे। असां हितां जा माण्हू पिटींदे अॼु बि पिटूं पिया था। हिन रस्ते जे करे असांजा माल पिया था मरनि, हितां रस्ते जे करे असांजो माण्हू पिया था मरनि। असांखे का बि सहूलियत न आहे। ऐं अगरि जेकॾहिं असां हिननि खां का मज़दूरी या रोज़गार घुरूं था ऐं हिननि खे रोज़ीअ चऊं था त असांखे कूड़ियूं कूड़ियूं एफआईआरूं ऐं धमकियूं ॾियाराइनि था। मुतालबो इहो आहे असांखे रोज़गार ॾिनो वञे ऐं असांजे जेके ज़मीननि मां मटेरियल खयो थो वञे या रस्ता ठाहिया था वञनि, हिननि जो मुआवज़ो ॾिनो वञे। असां मिसकिन माण्हू ॻोठाणा आहियूं, काॾे वेंदासीं? असांखे न मज़दूरी बि नथी ॾिनी वञे। अञा वञूं था मज़दूरी घुरणु, असांखे पुलिस बदे ज़लील करे थी, असां गिरफ़्तार करे थी। ज़मीनियूं पटियूं अथनि, सभु ज़मीन मां मटेरियल खणे थो, रेती खणे थो, उनजा पैसा बि कोन ॾिए थो। 12 महीना थी विया आहिनि, मज़दूरी जा पैसा रहियल आहिनि, उहे पैसा बि असां कोन था ॾियनि असांखे। अॼु 15 महीनो गुज़री चुका, उहे पैसा बि कोन था ॾियनि असांखे। असां घुरूं था त असांजे मथां कूड़ियूं एफआईआर था कनि, पुलिस अचे थी, असांखे धमकियूं ॾियनि था। ऐं एसओ हद बि कान्हे का, हद बि ट्रेक बाला जी आहे। गाह जो एसओ असांखे तंग करे थो ऐं असांखे ज़्यारती आहे। असांजी मज़दूरी बि कान मिले थी। असांजे रेती जो हिसाबु रहियल आहे, रेती जो हिसाबु कोन था ॾियनि। मटेरियल खणनि थो, उहो बि असांखे कोन थो मिले। मज़दूरी जा पैसा बि कोन था मिलनि असांखे। इहे असांजो मुतालबो आहे। तो असां हिकु साल थियो आहे, अॻु में बि हड़ताल कयोसीं, कुझु न थियो। वरी हाणे ॿियो चकर इहो हड़ताल कयूं था। असांजो हक़ असांखे ॾिनो वञे, असांजा बचा आहिनि, असांजी मज़दूरी आहे, असांजे ज़मीननि जो हक़ आहे। महिरबानी करे इहो असां चीफ जस्टिस खे, वज़ीर आज़म खे इहो मुतालबो था कयूं, असांजो हक़ असांखे ॾिनो वञे। नाज़िन तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल केतिरे अरसा खां वठी असां गाज डैम इंतिज़ामिया ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहियूं। चयो आहे त असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज कया, पर असांजे मथां कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल करे असांजो जीअण जंजाल कयो आहे। हिननि मुतालबो कंदे घुर कई आहे त गाज डैम इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मदोश तईम सां गॾु आसिफ जमाली, KTN न्यूज़, वाही पांदी।